अच्छा म्यूजिक न पढ़े तुझो नालो छा आहे पीउ जो नालो हयात रियाज़ लालू जो तुंहिंजो आहे वड़ में ॿिन नौजवाननि विच में मामूली ॻाल्हि तां झीड़े दौरान हिकु नौजवान छुरो हणी ڇولا वकरो कंदड़ लालू राय वासी 12 साला फरार लिपट रियाज़ तुनियो के जख्मी करे विधो जंहिंखे शहरी बर वक्त खणाए खेसि इलाज लाइ वगड़ रूरल हेल्थ सेंटर मुंतकिल कयो वियो जिते खेसि इलाज ॾिनो वियो। ज़ख़्मी नेंगुर फरार ॿुधायो त हो वगड़ ॿाहिरां नसीराबाद रोड ते ڇولا विकिरो करे रहियो हुयो। उते संदसि हिकु ॿी नौजवान सां मामूली ॻाल्हि ते झीड़ो थी पियो जंहिं मुखी छुरो हणी ज़ख़्मी करे विधो आहे। वगड़ थाणे ते NC दाख़िल कराई आहे। पुलिस खेसि गिरफ़्तार करे इंसाफ़ करे। THN न्यूज़ अवाम जे ॾुखनि दर्दनि ऐं मसइलनि जे आवाज़ खे उजागर कंदड़ चैनल। Like, share, comments and subscribe.